जी पाक महफल अबू हुरैरा मदरस जंहिंमें आहुसन क़िराअत जी पाक महफिल खुदा जो क़ुरान पाक ॿुधजे ऐं पढ़जे ठारे छॾींदो आदिल खुदा जो क़ुरान पाक ॿुधजे ऐं पढ़जे ठारे छॾींदो आदिल अबू हुरैरा मदरस जंहिंमें आहुसन क़िराअत जी पाक महफिल ही गोठ दाऊद वांड जंहिंमें कंदा तिलावत के कारी साहब ही गोठ दाऊद वांड जंहिंमें कंदा तिलावत के कारी साहब यकीन आहे त गोठ हिन ते यकीन आहे त गोठ हिन ते खुदा जी रहमत थींदी नाज़िल यकीन आहे त गोठ हिन ते खुदा जी रहमत थींदी नाज़िल अबू हुरैरा इदारो जंहिंमें पढ़ायो क़ुरान वेंदो आहे अबू हुरैरा इदारो जंहिंमें पढ़ायो क़ुरान वेंदो आहे तॾहिं त दस्तार हाफ़िज़न जी तॾहिं त दस्तार हाफ़िज़न जी थिए थे हाफ़िज़ हुया जे क़ाबिल तॾहिं त दस्तार हाफ़िज़न जी थिए थी हाफ़िज़ हुया जे क़ाबिल अबे अमड़ खे मुबारकूं जिन मदरसे अंदर बचा पढ़ाया अबे अमड़ खे मुबारकूं जिन मदरसे अंदर बचा पढ़ाया बदी फजीलत जी पग मुबारक बदी फजीलत जी पग मुबारक उन्हनि में फर्जंद जेके शामिल अबू हुरैरा मदरस जंहिंमें आहुसन क़िराअत जी पाक महफिल खुदा जो क़ुरान पाक ॿुधजे ऐं पढ़जे ठारे छॾींदो आदिल अबू हुरैरा मदरस जंहिंमें आहुसन क़िराअत जी पाक महफिल पढ़नि था इस्लामी इल्म जेके उन्हनि जो आहे बुलंद रुतबो पढ़नि था इस्लामी इल्म जेके उन्हनि जो आहे बुलंद रुतबो पढ़ी वरी नेक माण्हू थिए थो पढ़ी वरी नेक माण्हू थिए थो करे थो सो क़ुर्ब रब जो हासिल पढ़ी वरी नेक माण्हू थिए थो करे थो सो क़ुर्ब रब जो हासिल रफ़ीक अहमद इहो हक़ ते हले थो दुनिया में जेको हक़ ते रफ़ीक अहमद उहो हक़ ते हले थो दुनिया में जेको हक़ ते मटे थो पंहिंजो निगाह हक़ खां मटे थो पंहिंजो निगाह हक़ खां उहो आबातिल मटे थो पंहिंजो निगाह हक़ खां उहो आबातिल खुदा जो क़ुरान पाक ॿुधजे ऐं पढ़जे ठारे छॾींदो आदिल अबू हुरैरा मदरस जंहिंमें आहुसन क़िराअत जी पाक महफिल।